अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब आहे जिते नींहं उछल, कहाणियूं, लेखक गफ़ूर मेमण। छापो पहिरियों जुलाई 1995 ईस्वी। छपाईंदड़ मशल एकेडमी कराची। किस्त पहिरीं। अर्पना। अर्पियम उन्हनि माण्हुनि जे नाले जेके पल पल अकेलाईअ जो अहसास भोगीन था, जेके ॾाहप जे ॾुख जे ट्यास ते टंगियल आहिनि। गफ़ूर मेमण। इदारे पारां मशल एकेडमी कराची पंहिंजे महदूद ज़रियनि जे वसीले ही चोथों किताब तव्हां ताईं पहुचाइण में कामयाबु आहे। सिंधी किताब खे छपाइण खां वठी पढ़ंदड़नि ताईं पहुचाइण लाइ इदारा जन तकलीफ़ुनि मां गुज़रनि था। उहा पीड़ा उन लेखक खां कंहिं बि सूरत में घटि नाहे जंहिं तकलीफ़ मां हिकु लेखक गुज़रंदे तख़लीक़ करे थो। जेकॾहिं लेखक जी तकलीफ़ हिकु औरत जी तकलीफ़ सां भेटी वञे थी त यकीनन उहा तकलीफ़ छपाईंदड़ इदारे जो किरदारु उन दाईअ खां घटि कोन्हे जेका औरत जे ॿार खे सही सलामत हिन दुनिया में अखि खोलाइण में मददगार थिए थी। असीं का वॾी दावा कोन था करियूं, पर एतिरो ज़रूरु चऊं था त पंहिंजे वस ऐं वितार मयारी तख़लीक़ूं पढ़ंदड़नि ताईं पहुचाईंदा रहंदासूं। मोहतरम गफ़ूर मेमण सिंधी अदब जे मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि में तब आज़माई कंदो रहियो आहे। सोचियोसीं त छो न संदसि कहाणियूं पढ़ंदड़नि आॾो पेश कजनि, छाकाणि त कंहिं बि लेखक जो समूरो फ़लसफ़ो कंहिं मुकमिल मजमूए खां सवाइ परखे न सघिबो आहे। असां संदसि कहाणियुनि ते कंहिं बि क़िस्म जी टेका टपणी करण खां सवाइ उहो फ़ैसिलो पढ़ंदड़नि ते छॾियूं था। उमेद त असांखे पंहिंजी क़ीमती रायनि खां वाक़िफ़ु कंदा। हिन किताब खां पोइ जल्द गफ़ूर मेमण जे मज़मूननि जो किताब, राज़ शर जे कहाणियुनि जो किताब, आबिद मज़हर जी शाइरीअ जो मजमूओ ऐं अज़ीज़ चंड जे कहाणियुनि जो किताब तव्हांजे इब्यास हेठि आणिबो। चङो साथ सलामत। चेयरमैन मशल एकेडमी कराची, 15G इस्लामिक आर्केड, साम्हूं सफ़ारी पार्क, यूनिवर्सिटी रोड, कराची। मुहाग 1990 ईस्वीअ जूं उदास शामूं कराची यूनिवर्सिटीअ जे आर्ट्स लाबीअ जा टिणंदड़ गुलाब गफ़ूर मेमण जो डिप्रेशन जे कोहीड़े में वेड़ियल सुंदर चहिरो, संदसि नीरनि अखियुनि जे पोयां लिकल ज़हानत। शायदि उहे मुख्य सबब हुआ जेके मूंखे गफ़ूर मेमण जे वेझो वठी विया। संदसि वेझो वञण खां पोइ ख़बर पई त ॿाहिरां कंहिं गहरी ढंढ जियां पुरसुकून ही नौजवान अंदर में केॾा न समुंड खयो थो अचे। समाजी मुनाफ़िकी ऐं ॿ रुपयाईअ वारे दौर में गफ़ूर मेमण कीअं पंहिंजो पाण खे ॻोल्हे ज़िंदगीअ जे मसरूफ़ शाहराह ते आंदो। उनजो घणो तणो इनसार शायदि संदसि गहरी ऐं ॻूढ़े इब्यास ते हो। मां तन्नियनि में कराची यूनिवर्सिटीअ मां सिंधी अदब में MA पे कई। मंझंदि जो मास्तरी करे लिसानी झेड़नि खां डिॼी स्टील टाउन वञी रहण लॻो हुउसि, जो उते गफ़ूर मेमण सां मुलाक़ात थी। उहो शायदि संदसि दोस्तीअ जो मोजिज़ो ई आहे जो मां हाणे किथे बि हूंदे पंहिंजो पाण खे रूहानी तौरु गफ़ूर मेमण वटि महसूसु कंदो आहियां। गफ़ूर मेमण बाक़ाइदे लिखण जी शुरूआत 1991 ईस्वीअ खां कई। उनखां अॻु हिन ज़िंदगीअ जा निहायत काराइता 10 साल तबक़ाती जिदोजहद में गुज़ारिया, पर बुनियादी तौर ते ज़ाहिरी चालाक ऐं मकार न हुअण करे हिन पंहिंजनि उन्हनि 10 सालनि जी जिदोजहद जे ब्लैंक चेक खे कैश न करायो ऐं मायूसियुनि जे ओढ़ाह में अकेलो धिकिजी वियो। गफ़ूर मेमण बुनियादी तौरु सोचींदड़ थिंकर आहे ऐं पंहिंजे सोच जे कैनवास ते हिन नफ़्सियाती ऐं फ़लसफ़े जे मज़मूननि में तमामु घणी तब आज़माई आहे। संदसि मज़मून सिंध जे चूंड रिसालनि ऐं अख़बारनि में बाक़ाइदगीअ सां छपबा रहंदा आहिनि। संदसि लिखण वारी रफ़्तार खां गफ़ूर मेमण जा घणा दोस्त शायदि खां ख़ाइफ़ बि आहिनि। गफ़ूर मेमण जे मज़मूननि जो जेकॾहिं मजमूओ छापियो वञे त अॼु जे सिंधी नौजवाननि खे ज़िंदगीअ बाबति को सुठो ऐं मुस्बत रस्तो मिली सघे थो। जीअं त फ़लसफ़ो अदब जी कंहिं मख़सूस फ़न जे घाड़े टे जो मुहताज न हूंदो आहे, उन करे गफ़ूर उहो महसूसु कयो त जेकॾहिं फ़लसफ़े ऐं नफ़्सियात जी जदीद कैप्सूल खे कहाणीअ जो तह चाढ़े माण्हुनि खे ॾिजे त शायदि संदन अंदर जी बीमार इंसान खे का शफ़ा मिली वञे। असां वटि अॼु ताईं कुझु कहाणीकारनि खे छॾे बाक़ी कहाणीकारनि कहाणी लिखण जे लाइ लिखी आहे, ऐं ॿियो त असां वटि हर सतह ते स्पेशलाइज़ेशन त नाले मातर बि कान्हे।
पोइ 2 कहाणियूं पढ़ी, 4 ग़ज़ल ऐं 8 नज़्म पढ़ी बि वञी अदबी खेतर में पेर पातो। उन करे उन्हनि शयुनि जे फ़न ऐं टेक्निक खां आरी थियो वञनि। ऐं नाला ॻणायूं त सिंध जा महान कहाणीकार आहियूं या ॿिनि चइनि इश्तिहारबाज़ ऐं रुंधाली टाइप अदीबनि ऐं सस्ते क़िस्म जे कालम निगारनि खे राति जो विस्कीअ जा 2 गिलास पियारे छॾिया त सिंध जो अलामा ऐं महान अदीब बणिजी वञिबो। उन ॻाल्हि चवण मां मुंहिंजो मक़सदु कंहिंजे दिलि ॾुखाइणु कतई कोन्हे ऐं न ई ईअं आहे त सिंध जा समूरा अदीब उन वहकिरे में लुड़ी विया आहिनि। पर ॾुख जी ॻाल्हि उहा आहे त उहे अदीब जेके वाक़ई अदब खे ज़िंदगीअ जो ओलड़ो सम्झनि था से हिन वक़्तु हिकु कुंड वठी माठली करे वञी वेही रहिया आहिनि। पंहिंजी इज़त जी बका उन में सम्झनि था त हू ख़ामोश रहनि। संदन उन ख़ामोशीअ मां फ़ाइदो वठंदे लाठड़िया माण्हू अॻिते निकिरी आया आहिनि जेके अदब सां गॾु असल ऐं सचे अदीब खे बि पोइते छॾण में का कसर कोन था छॾीनि। पर बदकिस्मतीअ सां या ख़ुशकिस्मतीअ सां गफ़ूर मेमण इहे समूरा हरबा ऐं फीणा इस्तेमालु करे न सघियो ऐं न ई गफ़ूर मेमण का सुंदर नारी अदीबा हो जंहिंजे खिलण ऐं खंघण जे स्टाइल खे बि अदब जी आड़ी का तख़लीक़ जो नालो ॾिजे हा। असां वटि अॼु ताईं नई ज़हनी पहुच रखंदड़ अदीबनि जदीद साइंसी कहाणीअ ते बि तब आज़माई कई आहे पर के सकाफ़ती जुनून जे वरवकड़नि में फासी पिया ऐं के मुर्गो ई मशीनी ऐं तख़लीक़ी माण्हूअ जी ईजाद करणु लॻा। जन रुगो इंसान जे अंदरी भंज ड्राह खे नज़रअंदाज़ कयो पर फ़र्द जी इनफ़रादी हैसियत खां ई इनकारी थी बीठा। साॻे वक़्तु जॾहिं गफ़ूर मेमण पंहिंजी कहाणी जिते नींहं उछल तख़लीक़ करे थो त उते पंहिंजी सकाफ़त खे बि नई रंग ऐं असलूब सां पेश करे थो ऐं जदीद साइंसी तक़ाज़ाउनि मुताबिक़ समूरी काइनात ते बि इंसान जो ग़लबो पाईंदे ॾेखारे थो। संदसि असलूब किथे बि मसनूई या जुड़तू कोन थो लॻे। साइंसी फिक्शन जहिड़े ॾुखे मौज़ूअ ते लिखियल हिन कहाणीअ ते एतिरी त हक़ीक़त जो गुमान थियणु लॻे थो जो पढ़ंदड़ जी दिलि चाहे थी त हू कहाणीअ जी उन ई जादूअ में ई विञायल रहे। मज़कूरा कहाणीअ में लेखक जाइ अमल ऐं जॻह जे वहदतुनि जो संगम ॾाढी ख़ूबसूरत नमूने सां करे ॾेखारियो आहे। उनजो हिकु सबबु उहो बि थी सघे थो त गफ़ूर मेमण सिंधी अदब ऐं ॿोलीअ जे मास्टर्स में गोल्ड मेडलिस्ट आहे। उन करे ई अदब जी हर सिन्फ़ ते गिरफ़्त संदसि ॻूढ़े इबियास जे करे मुमकिन थी सघी आहे। गफ़ूर मेमण वटि नसीम खरल वांगुरु मौज़ूअनि जी खोट आहे ई कान। संदसि कहाणियूं समाजी अणबराबरीअ खां वठी सियासतदाननि जे ग़लीज़ हरकतुनि ऐं साइंसी फिक्शन खां वठी इंसान जे मौज़ूई पीड़ा ताईं पंहिंजी पखेड़ रखनि थियूं। पर मंझंदि हिकु ॻाल्हि सभिनी कहाणियुनि में यकसां मिले थी उहा आहे माण्हूअ जी इनफ़रादी ज़ात हर लम्हे भंज ड्राह जो शिकार रहे थी। माण्हू हर लम्हे चूंड जे अमल में गुज़रे थो। इतफ़ाक़ सां माण्हूअ जी तरबियत ऐं संदसि चइनी तरफ़नि जो माहौल खेसि उहा इजाज़त नथा ॾियनि त हू पंहिंजी मर्ज़ीअ सां ऐं आज़ादीअ सां पंहिंजी चूंड करे। ईअं बि न आहे त गफ़ूर जा किरदार बेजवाज़ आज़ादी ऐं छुड़वागीअ जा तालिब आहिनि पर उन्हनि में हिकु ख़ुदि साख्ता इख़लाक़ी ज़ाब्तो बि आहे। कुझु दोस्त गफ़ूर जे किरदारनि ते जिन्सी हैजानियत जो इल्ज़ाम बि हणंदा आहिनि ऐं खेनि सगमंड फ्राइड जी नफ़्सियाती फ़लसफ़े जो पोइलॻ करार ॾींदा आहिनि। जेतोणीकि उहे दोस्त या नकाद गफ़ूर मेमण जे किरदारनि खां घणो वधीक पंहिंजे अंदर में फ्राइड जे फ़लसफ़े जो पोइलॻ हूंदा आहिनि। मां सम्झां थो त माणिक खां पोइ गफ़ूर मेमण उहो पहिरियों कहाणीकार आहे जंहिं जिन्स जहिड़े हसास ऐं ममनू मौज़ूअ खे निहायत साइंसी अंदाज़ ऐं अदबी पैराए में पेश कयो आहे। असांजे समाज में माण्हू वीचारा ममनू मोहबतुनि जी अणांगे पेचरे ते हलंदे पंहिंजे पेरनि जे फलूकणनि ते पहा बि न रखी सघंदा आहिनि ऐं संदन फलूकणनि जे पोइ गफ़ूर जहिड़े हसास अदीब जे अखियुनि में लही ईंदी आहे। तॾहिं ई बाख बिना राबेल कहाणीअ जो किरदारु सागर तख़लीक़ थींदो आहे। उन कहाणीअ जो हिकु जुमिलो आहे जवानीअ जी अहमियत जे बेपनाह वजदान हिन खे बेचैन करे छॾियो आहे। जवानीअ जे वजदान जी अहमियत जो अहसासु ऐं उन जी तड़प उन खे ई महसूसु थींदी आहे जंहिंखे ज़िंदगीअ जी अहमियत जो शिद्दत सां अहसासु हुजे ऐं उन जी बेकार ज़ाया थियण जो अहसासु उन खां वधीक हुजे। भोगनाऊं ऐं दर्द जो उभरंदड़ ऐं लहंदड़ चोलियूं
माण्हूअ खे बेपनाह तख़लीक़ी क़ुवतूं अता करे वेंदियूं आहिनि। गोरकी, सार्तर ऐं अल्बर्ट काम्यो जहिड़ा नामियार अदीब उन करे ई लाज़वाल तख़लीक़ूं छॾे विया जो हिननि ज़िंदगीअ खे पंहिंजे अखियुनि अॻियां ज़ाया थींदे ॾिठो। गफ़ूर मेमण बि उन ई राति जो पांधीअड़ो आहे। मां गफ़ूर मेमण खे उन्हनि महान अदीबनि सां भेंट करण जी कोशिशि कोन कंदुसि, पर हमेशह असां वटि ईअं रहियो आहे त हिते इज़त आहे जी आहे पर जाइ जी कान्हे। न त ॿी सूरत में असां वटि टैलेंट जी खोट कान्हे। गफ़ूर मेमण जे कहाणियुनि खे पढ़ण खां पोइ मूंखे घटि में घटि उहो महसूसु थिए थो त उहा दावा बिना सची कान्हे त नसीम खरल खां पोइ सिंधी कहाणी मरी चुकी आहे। हिन वक़्तु पूरी दुनिया फ़िक्री बहिरान में घेरियल आहे, पर उन फ़िक्री बहिरान जो को ॾस पतो, को सबबु ई कोन थो सुझे। पर गफ़ूर मेमण उन जो सबबु ॿुधायो आहे त इंसान जी इनफ़रादी ज़ात बि ओतिरी ई अहमियत वारी आहे जेतिरी इंसान जी इज्तमाही ज़िंदगी। माण्हूअ खे प्यार वरी ज़िंदगीअ जे पुरहुजूम शाहरा ते वठी अचे थो। जितां इंसान जी इज्तमाही तरक़ी, ख़ुशी ऐं सुकून जा रस्ता निकिरनि था, इन मशीनी दौर में इंसान बि कमोडिटी बणिजी वियो आहे। संदसि अंदर जी काइनात ॿाहिरि जी काइनात खां वसी आहे ऐं उन काइनात में कंहिं जाती पाए निहारण जी कोशिशि बि कान कई आहे। हर माण्हू पंहिंजे कुड़ी अना जे खोल में वेड़ियो पियो आहे ऐं उन सिलसिले में गफ़ूर जूं कहाणियूं रूप बहरूप, माणिकनि मोट थी वापसी, अहसास जो मौत, निंड्राखड़ी सोच, पीड़ा जो सफ़र, शुरूआत, वजूद जो सिलेब ऐं कुझु ॿियूं कहाणियूं मिसाल तौरु पेश करे सघजनि थियूं। गफ़ूर मेमण वटि इज़हार लाइ नवनि लफ़्ज़नि, नयनि तशबीहुनि ऐं मंज़र निगारीअ जी कतई खोट कान्हे। हू शयुनि खे नए रुख सां ॾिसण जी कोशिशि करे थो। मां सम्झां थो त घणे अरसे खां पोइ सिंधी कहाणीअ में हिकु नओं मोड़ आयो आहे जेको न सिर्फ़ु ख़ुशाइंद आहे पर नवनि लिखंदड़नि लाइ उत्साहींदड़ पिणु आहे। गफ़ूर वटि अमर जलील वांगुरु एतिरा त भरपूर ऐं बरजुस्ता मुकालमा आहिनि जो उन्हनि में शदीद बेसाख़्तगीअ जो अहसासु थिए थो ऐं वटसि मुशाहिदे जे हवाले सां बि खोड़ सारा मिसाल आहिनि। गफ़ूर मेमण ते हिकु ॿियो बि इल्ज़ाम आहे त हू मेलशाउनिस्ट आहे ऐं गफ़ूर वटि उन जा मज़बूत दलील आहिनि बि आहिनि ऐं उहा ॻाल्हि ऐं उहे दलील संदसि कहाणियुनि में झलकंदा नज़र अचनि था, जंहिं तहत संदसि कहाणी इल्ज़ाम जो हवालो ॾेई सघिजे थो या ॿियनि कुझु कहाणियुनि में बि उन जी हल्की झलक आहे। मां सम्झां थो त उहो इल्ज़ाम हणंदड़ उन ॻाल्हि खे बिल्कुलु विसारे वियनि था त गफ़ूर मेमण मेल शाउनिस्ट न पर फीमेल शाउनिज़म जे ख़िलाफ़ु आहे। हू कंहिं बि इंतिहा खे दुरुस्त कोन थो सम्झे। असां वटि जेके नाले चढ़ियूं अदीबाऊं आहिनि ऐं उहे सॼो ॾींहुं ज़ालिम मर्द जी तस्बीह पढ़नि थियूं, गफ़ूर उन्हनि खे आईनूं ॾेखारे चवे थो त ज़ालिम मर्द जी इनफ़रादी ज़ात कान्हे पर हिन समाज जी बीहक ज़ालिम आहे जंहिंजो शिकार न सिर्फ़ु औरत आहे पर गॾोगॾु मर्द बि उन जो ओतिरो ई शिकार रहे थो। बल्कि मर्द खे त रस्मनि जे सिलसिले में औरत खां बि वधीक भोगनाऊं मिलनि थियूं, छाकाणि त समाज जे नाले मातर ठेकेदारीअ जे नतीजे में मर्द जे पीड़ाउनि जो सिलसिलो अञा बि डिघो थी वञे थो। उहा ॻाल्हि वधीक अफ़सोसनाक आहे त मुआशिरे जी असुलु बुराईअ ॾांहुं कंहिंजो बि ध्यानु कोन थो वञे, छाकाणि त मुआशिरे जी असुलु बुराई सरमाएदारी दौर जी उहा चटाभेटी आहे जंहिंजा शिकार मर्द ऐं औरत ॿई साॻिए वक़्तु थियनि था। दुनिया जे समूरनि सरमाएदारनि जी ज़हनियत हिकु जहिड़ी आहे, चाहे उहे कहिड़ी बि क़ौम या ज़ात सां तालुक़ रखंदड़ हुजनि, चाहे मर्द हुजनि या औरतूं, पर उहे इस्तहसाली लिहाज़ खां ॿई बराबरि हूंदा आहिनि। मां हिकु अदीब ऐं दोस्त जी हैसियत में संदसि वकालत नथो करियां, पर उन मामले में संदसि दलील इंतिहाई वज़नदार आहिनि ऐं ॿियो त माण्हू पंहिंजे कर्ब ऐं पीड़ा खे जीअं महसूसु करे थो ईअं मुमकिन ई न आहे त ॿियो बि महसूसु करे, पोइ चाहे उनजो को वेझो दोस्त हुजे या संदसि माउ ई छो न हुजे। हर माण्हूअ जी पंहिंजी जुदा काइनात आहे जंहिंमें हू भोगे थो। फ़र्क़ु सिर्फ़ु उहो आहे त महसूसु करण जो अंदाज़ मुख़्तलिफ़ आहे ऐं उन जे इज़हार करण जो फ़न मुख़्तलिफ़ आहे। गफ़ूर वटि उहो निरालो फ़न आहे जंहिं तहत नाज़िक ऐं नफ़ीस जज़्बनि ऐं अहसासनि खे ज़ुबान ॾेई वञे थो। न त असां मां घणनि माण्हुनि लाइ त उहो ई वॾो मसइलो हूंदो आहे त जीअं असां सोचियूं था ईअं ई लिखी नथा सघूं, पंहिंजे जज़्बनि जो कथारसस नथा करे सघूं, लुड़क वहाए नथा सघूं। गफ़ूर मेमण ख़ुशनसीब आहे जंहिं इज़हार जो रस्तो ॻोल्हे वरितो आहे।
गफ़ूर मेमण जी कहाणियुनि में हिकिड़ी ख़ामी आहे, उहा इहा आहे त हू पंहिंजे मुख़्तलिफ़ कहाणियुनि जे किरदारनि खे हिक ई मुहावर ते घुमाए थो, जंहिंमें राति जो अंधेरो आहे, अंदर जी तड़प आहे, मौज़ूई पीड़ा आहे, समाज जा फ़र्ज़शुदा क़दर इंसान जी ज़िंदगीअ लाइ नासूर आहिनि। इंसान अथाह प्यार जो ॻोल्हाऊ आहे, पर उहा प्यार जी बरसाति, उहा प्यार जी सतरंगी इंडलट किथे बि नज़र कोन थी अचे। इंसान खोखलनि समाजी रिश्तनि नातनि जे ॿंधणनि में क़ैद आहे। शादीअ जहिड़ा सदियूं पुराणा इदारा बि ग़ैर फितरी आहिनि वग़ैरह। संदसि समूरियुनि कहाणियुनि जो जेकॾहिं तत्व कढिजे त मथियूं ॻाल्हियूं नज़र ईंदियूं, जंहिंमां हिकु ॻाल्हि जो अनुमान कढी सघिजे थो त गफ़ूर का ॻाल्हि को सनेहो कहाणियुनि जे वसीले इज़हारणु चाहे थो, पर अञा ताईं शायदि कंहिं मुनासिब मौक़े जी तलाश आहे। पर ईअं बि सफ़ा नथो चई सघिजे त संदसि अंदर जे कहाणीकार जी नज़र सिर्फ़ु मौज़ूई मसइलनि ताईं महदूद आहे। हू समाज जे अनेक विखिरियल मौज़ूअनि ते बि पंहिंजे मुशाहिदे जी बारीक अख सां ॾिसे थो। संदसि कहाणी जित ॾेल डरे ख़ालिस सियासी पस मंज़र में लिखियलु आहे। कराचीअ में थियल लिसानी हंगामनि जे पेश नज़र असांजी आम माण्हूअ जो अलमियो ऐं वेचारगी ऐं असांजी रिवायती सियासतदाननि जी मकारपणी ऐं अंदरूनी कमीणाइप जे अक्सबंदी निहायत उम्दे नमूने कयल थी ॾिसिजे, जंहिंमां अंदाज़ो थिए थो त गफ़ूर जे अंदर जो कहाणीकार इंसानी मन खां वठी आम घिटियुनि में रुले थो ऐं पंहिंजा मौज़ू मुंतख़ब करे थो। ॿियो त संदसि कहाणियुनि में जुमिलनि जी बीहक मां जल्दबाज़ीअ जो अंसर बखे थो। उन लाइ बि शायदि को अहिड़ो ई दलील ॾेई सघिजे थो त गफ़ूर मेमुण पंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ में जल्दबाज़ आहे। उन करे लाशऊरी तौरु नफ़्सियाती लिहाज़ खां साॻी जल्दबाज़ी संदसि कहाणियुनि में मौजूदु आहे। उहो ई सबबु आहे जो संदसि कहाणियुनि जे मकालमनि में बेसाख़्तगी ऐं शऊरी वाकिरे जो अंसर निमाया आहे। हिकु ॿी ख़ामी जेका गफ़ूर मेमुण जे कहाणियुनि में महसूसु थिए थी, उहा आहे संदसि ॿोली ऐं असलूब उर्दू अदब खां मुतासिर लॻे थो, ऐं उन जो बि उहो ई सबबु आहे त हिन कम्यूनिस्ट पार्टीअ सां लाॻापे दौरान उर्दू अदब घणो पढ़ियो आहे। उन करे ई शऊरी वाकिरे जे करे संदसि कहाणियुनि जो असलूब मुतासिर लॻे थो। मुमकिन आहे त मां गफ़ूर मेमुण जे कहाणियुनि ते महाग लिखण सां संदसि कहाणियुनि सां मुकमिल इंसाफ़ न करे सघियो हुजां। संदसि कहाणियुनि बाबति मां पंहिंजी हर राय खे अधूरो सम्झंदो आहियां। शायदि का अहिड़ी ॻाल्हि आहे जेका मां चई नथो सघां। ॾिसणो उहो आहे त गफ़ूर जे कहाणियुनि सां पढ़ंदड़ कहिड़ो इंसाफ़ कनि था। मुंहिंजे लाइ सिफ़नि जी खोट बि आहे ऐं महाग जी ड्रेग सबबु बि उहे ॻाल्हियूं नथियूं लिखी सघिजनि, न त संदसि हर कहाणीअ ते हिकु बहितरीनु तनक़ीदी मज़मून लिखी सघिजे थो, जेको संदसि कहाणियुनि जे समूरनि पासनि ते रोशनी विझी सघे थो। हाणे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त असां वटि कहाणियुनि जे फ़न ऐं टेक्निक ते ई सिर्फ़ु ॻाल्हायो न वञे, पर उन जी नफ़्सियाती ऐं फ़लसफ़ियाती समाजी ऐं मुआशी मौज़ूई ऐं मौरूज़ी पहलुअनि ते बि ॻाल्हायो वञे। ऐं मां सम्झां थो त गफ़ूर मेमुण जे कहाणियुनि जे उन्हनि पासनि ते ज़रूरु ॻाल्हाइणु घुरिजे। मां दावा त नथो करियां, पर पंहिंजी उहा राय ॾींदे मूंखे का बि हॿक महसूसु नथी थिए त गफ़ूर मेमुण नसीम खल, जमाल अबड़ो, अमर जलील ऐं माणिक वारनि जे माला जो हिकु मणियो आहे। ऐं इज़ाफ़ी ॻाल्हि उहा त पंहिंजी साइंसी ऐं नफ़्सियाती ऐं फ़लसफ़ियाणी पहुच एप्रोच जे करे सिंधीअ जे जदीद कहाणीकारनि जे सथ जो सरवाण बि आहे। जिते जदीद सिंधी कहाणीअ जी नई मोड़ जी ॻाल्हि निकिरंदी त उते गफ़ूर मेमुण जो ज़िक्र अवसि ईंदो। मुंहिंजी खेसि दुआ त संदसि कलम जी ताक़त अञा बि वधे। राज़शर, जुलाई 2, 1995 ईस्वी। पंहिंजे पारां कंहिं नफ़्सियातदान जो चवणु आहे त को बि माण्हू नॉर्मल न आहे, सभु एब नॉर्मल आहिनि। छो त नॉर्मेलिटी जो को बि मयार न आहे। हर माण्हूअ जी पंहिंजी शख़्सियत, पंहिंजी सोच, पंहिंजा ख़्याल, पंहिंजी दुनिया, पंहिंजा आदर्श ऐं पंहिंजा ॾुख आहिनि। अलॻि अलॻि हिन वजूद खे पंहिंजी ज़िंदगी माणी आहे, पंहिंजे मौत मरणो आहे। संदसि अकेलाईअ जो को बि मदावा कोन्हे। ख़बर नाहे कॾहिं कंहिंखे कहिड़ी शइ पसंदि अची वञे ऐं कॾहिं मामूली ॻाल्हि तां नाराज़ थी वञे। सूंहं जो को मयार कोन्हे। सचाई कांस्टेंट कान्हे, मुसलसल हिकु वहकिरो आहे। हर लम्हे जी पंहिंजी सचाई आहे। अहिड़ी सूरत हाल में जेकॾहिं का शइ अहम आहे त सिर्फ़ु ज़िंदगी आहे। ऐं जंहिं समाज में असां रहूं था उते ज़िंदगीअ जी का बि अहमियत न आहे। वाहियातपणु एब्सर्डिटी आहे। ज़िंदगीअ जे नाले ते वाहियात चर्चो आहे।
बदसूरती पखेड़ण जी तबलीग आहे, इख़लाक़ी क़दरनि जे नाले ते, समाज जे नाले ते मौत जो रक़्स आहे, मुसलसल अज़ियत आहे। अहिड़ो समाज जंहिंमें ॿाराणी उमिरि महरूमियुनि में गुज़रे, जवानी डिप्रेशन में ऐं पोड़ाइप मायूसीअ में। माण्हू ख़ूबसूरत लम्हनि खे पंहिंजे अखियुनि सां ज़ाया थींदो ॾिसे ऐं हर लम्हे पंहिंजे वजूद खे सलेब ते टंगियल भाए। अहिड़ो समाज जेको मुनाफ़िकीअ जी दुॿण में ग़रक़ थी रहियो हुजे, अहिड़े समाज में बग़ावत, मायूसी ऐं फ़िक्री उथल पुथल लाज़मी अमर आहे। मुंहिंजी कहाणियुनि में अहिड़ी फ़िक्री उथल पुथल ऐं मौजूदा हालतुनि खां बग़ावत नज़र ईंदी। किथे मायूसी नज़र ईंदी, किथे उमेद ऐं जिदोजहद जो उत्साह मिलंदो, किथे हेजानी कैफ़ियतुनि जो उभार ऐं जबली ज़रूरतुनि खां महरूमी नज़र ईंदी, किथे मोहब्बत ऐं नफ़रत जी कशमकश नज़र ईंदी। मुंहिंजी का बि दावा न आहे हिन किताब बाबति ऐं पंहिंजे कहाणियुनि जे बारे में ख़बर न आहे कॾहिं कंहिंखे का कहाणी पसंदि अची वञे ऐं कॾहिं कंहिं वक़्तु कंहिं कहाणीअ में मोह नज़र अचे। कुझु बि नथो चई सघिजे। बुनियादी तरह मां पाण खे हमेशह सोचींदड़ भायो आहे। अनेक सवाल मूं पंहिंजे ज़हन जी काइनात में गूंजंदे महसूस कया आहिनि। दुनिया 21वीं सदीअ में क़दम रखण वारी आहे। साइंसी तौर तमामु घणी तरक़ी थी चुकी आहे। घणनि राज़नि तां पर्दा खजी चुका आहिनि, पर अञा ताईं इंसान पंहिंजे मौरूज़ी ऐं मौज़ूई दुनिया खे तवाज़ुन बैलेंस ॾियण लाइ को बि मुस्बत फ़िक्र न ॾेई सघियो आहे। ज़रूरत उन ई ॻाल्हि जी आहे त असां हिन विशाल काइनात में सोचियूं त अहमियत कहिड़ी ॻाल्हि जी आहे। छा ज़िंदगी फ़रसूदा क़दरनि तां क़ुर्बान थियण जो नालो आहे, या घुटिजी घुटिजी अहसासनि ऐं जज़्बनि खे मौत जे हवाले करण जो नालो आहे, या ज़िंदगी ख़ूबसूरत फितरत सां हम आहंग करण जो नालो आहे, मद भरियल रसीले गीतनि में झूमण जो नालो आहे, प्यार जी बेइंतहा जज़्बनि सां सरशार थियण जो नालो आहे, सुख ऐं शांती माणण जो नालो आहे। थोरो सोचियो छा हुअणु घुरिजे। हिन किताब खे तव्हां ताईं पहुचाइण लाइ मां मशल एकेडमीअ वारनि जो निहायत थोराइतो, जन जे महिनतुनि सां मुंहिंजूं कहाणियूं मजमूए जी सूरत में पढ़ंदड़नि ताईं पहुतियूं आहिनि। गफ़ूर मेमण, 11 जुलाई 1995 ईस्वी।